ऐं सिर्फ़ उन माण्हू लाइ जेके आहे जे माण्हू में जेको आहे न रिसर्च आहे हुन वटि क्रिटिकल थिंकिंग आहे, जेके वटि क्रिटिकल थिंकिंग कोन्हे तो लाइ जेको फ्यूचर में जेका कोन आहे। सो आउं हिन मौक़े ते ख़ासि तौर ते उन नौजवाननि खे इहो जेको आहे सलाह ॾींदो आहियां त जेकॾहिं हू फ्यूचर में पंहिंजे लाइ स्पेस ॻोल्हणु चाहिनि था त अॼु हुननि खे पंहिंजे एटीट्यूड में तब्दीली आणी पवंदी ऐं ख़ासि तौर ते उन सेक्टर खां निकिरणो पवंदो जो सेक्टर ते हुननि जो घणो फोकस आहे। अॼु असां ॾिसूं था पिया त जेको आहे असांजे नौजवान में ॿ ॾाढा जेके आहिनि इम्पोर्टेंट सेक्टर आहिनि। के दोस्त चाहिनि था त जेको आहे मेडिकल में हलिया वञनि, के चाहिनि था त जेको इंजीनियरिंग में हलिया वञनि। दुनिया में 702 मुख़्तलिफ़ क़िस्म जी जॉब्स आहिनि। तो भाई जॉब कोन आहिनि, बल्कि इन ॿिनि जॉब्स खां अलावा 700 ॿियूं मुख़्तलिफ़ जॉब्स आहिनि जंहिंमें जेको आहे तमामु घणो ब्राइट फ्यूचर आहे। ईंदड़ दौर में इहो बि आहे त जेकॾहिं असांजो डॉक्टर जेको नौजवान थिए थो पियो जेकॾहिं वक़्त सां गॾु उन पंहिंजो पाण में तब्दीली न आंदी त उहो डॉक्टर बि घर वेठो हूंदो, उनजी जॻह ते हिकु रोबोट जेको आहे सो माण्हू जो इलाज करे रहियो हूंदो। तव्हांखे इहा इंटरेस्टिंग ॻाल्हि ॿुधाईंदो, 2017 में कोई 7.5 लख जेके सर्जरी रोबोट करे चुका आहिनि। सिर्फ ये ॿ पैसा कोन आहिनि, बल्कि असांजे नौजवान खे समझणो पवंदो त इन ॿिनि पैसनि खां हटी करे 700 ॿियूं बि फील्ड आहिनि जिते हू जेको आहे न तमामु बहितर तरीक़े सां ख़िदमतूं सरअंजाम ॾेई सघनि था। अॼु बि दुनिया की ॻाल्हि थी मुकमल तौर ते तब्दील थी थी अचे। सो असांजे नौजवान खे इहो सम्झणो पवंदो त जेकॾहिं हुनखे पंहिंजे पाण में जेकॾहिं पंहिंजो फ्यूचर सिक्योर करणो आहे त हुनखे जेको आहे न पंहिंजे मौजूदा हालतुनि सां गॾु पंहिंजे पाण खे जेको आहे तब्दील करणो पवंदो। हाणे अचूं था उन पॉइंट ते जेको मौजूदा सूरत हाल आहे। मौजूदा सूरत हाल आहे आसिफ साईं जेको सवाल कयो त आख़िरकार जेके आहिनि नौजवान खे करियर काउंसलिंग हुअणु छा खपे। नौजवान असांजे हिन धरती जो नौजवान तमामु इम्यूनल आहे, तमामु घणो टैलेंटेड आहे, पर उनकी मजबूरी जेका छा आहे जॾहिं जो नौजवान जेको आहे अखि खोलींदो आहे न हर हिकु माण्हू जो 3 लाइफ हूंदियूं आहिनि। 3 लाइफ जा फेज़िस आहिनि जंहिंमें चाइल्ड डेवलपमेंट आहे, एडोलसेंट आहे ऐं जेको आहे हुनजी जेको एडल्ट एज शुरू थींदी आहे। हर फेज़ हिकिड़ो इम्पोर्टेंट फेज़ आहे जंहिंमें हुनजी जेका आहे ग्रोथ थींदी रहंदी आहे। असां मां अक्सर नौजवान सां जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त हक़ीक़त में चवंदा आहिनि तव्हां फ्यूचर में छा थियणु चाहींदो त जॉब कोन हूंदो आहे। हक़ीक़त में जॉब हूंदो आहे पर वो असांजी सोसाइटी जे ही थी हिन में जो फ्यूचर ही थी सुभाणे जेकॾहिं ही थी करे तूं ईंदे तूं जेको आहे बाला ऑफिसर थींदे, तूं डिप्टी कमिश्नर थींदे, तुंहिंजो ही प्रोटोकॉल हूंदो, तूं डॉक्टर थींदे, तोखे ही ॻाल्हियूं मिलंदियूं, तूं इंजीनियर थींदे, तूं ही ॻाल्हियूं थी जेको जो पंहिंजो जेको कुदरत तरफ़ां जेको नवाज़ल जेको स्किल हुयो उहो जेको अहिड़ी तह में हले थो वञे जो वीचारे जो परेशान थो थी वञे त मूंखे थियणो छा आहे। असां मां अक्सर जेको नौजवाननि जो जेको फ्यूचर जेको सिलेक्शन हूंदी आहे, जेको करियर सिलेक्शन वो उनजी पंहिंजी कोन हूंदी आहे। वो उनजी या त पीउ जी हूंदी, या तो उनजे भाउ जी हूंदी, या तो उनजे सौट जी हूंदी, या तो उनजे भाउ जी हूंदी। सो असांखे इहो डिसाइड करणो पवंदो त असांजे हिन नौजवाननि खे जेकॾहिं सुभाणे फ्यूचर में अॻिते वधणो आहे त हू जेके आहिनि पंहिंजे करियर जी उहा चूंड कनि जंहिंसां उन्हनि खे जेको आहे बहितर फ़ाइदो थी सघे। थैंक यू वेरी मच साईं। ऐं तव्हां बिल्कुलु जेके ॻाल्हियूं कयूं वजह आहिनि। हाणे आयो एजुकेशन जेको ॿियो पर्सपेक्टिव जेको कैरियर काउंसलिंग सां गॾोगॾु तमामु वॾो अहम किरदारु अदा रखे थो। किथे किथे असांखे इहो बि ऑब्ज़र्व थिए थो त के असांजे हिन सॼे ग्लोब में अहिड़ा मुआशिरा बि आहिनि जंहिं वटि कैरियर काउंसलिंग त तमामु घणी आहे लेकिन कैरेक्टर बिल्डिंग न आहे। हुननि खे जेको आहे तो जेकी सॉफ्ट इमेज आहे, जीअं हाणे फॉर एग्जाम्पल असां घोटकी जा थी करे इस्लामाबाद वियासीं या असां पाकिस्तानी थी करे सऊदी अरब वियासीं त असां हुते अहिड़े क़िस्म जूं हरकतां कयूं था इहो असां विसारे था छॾियूं त असां अहिड़े जेको आहे शहर जी रिप्रेज़ेंटेशन बि असां सां गॾु आहे। असां जेकॾहिं को ग़लति अमल कंदासीं त उनजो जेको लॉस आहे उहो असांजो न बल्कि पूरी सोसाइटी जो लॉस हूंदो। सो असांजे मुआशिरे खे कैरियर काउंसलिंग सां गॾोगॾु जेको ॿिए शइ जी तमामु घणी ज़रूरत आहे उहा आहे कैरेक्टर बिल्डिंग। तो उन हवाले सां मां पंहिंजे सीनियर मोहतरम उस्ताद साईं विजेश कुमार खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी साईं। वधीक हिन टॉपिक ते ॻाल्हायूं कोन्हे, थोरो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में वेंदासीं। अॼु खां 5000 साल में जॾहिं सॼी दुनिया पननि सां पंहिंजो बदन पे ढकियो उन वक़्तु असांजी जेका सिविलाइज़ेशन हुई इंडस वैली सिविलाइज़ेशन उन वटि कपिड़ो हुयो, क्लॉथ हुयो। जॾहिं सॼी दुनिया लाल हुई त दुनिया जो पहिरियों किताब असां वटि लिखियो हुयो। जॾहिं सॼी दुनिया साइंस खां बेख़बर हुई दुनिया जी पहिरीं इजाद सिंध में थी।
जॾहिं सॼी दुनिया ज्योमेट्री खां बेख़बर हुई, ज़ीरो ऐं सर्किल जो कंसेप्ट असां ॾिनो। ही 5000 साल अॻु जी ॻाल्हि ॿुधायां। क़दीम यूनिवर्सिटीज़ बि असां वटि हुयूं, क़दीम तहज़ीब बि असां वटि हुई, इल्मु बि असां वटि हुयो, साइंस बि असां वटि हुई, ज्योमेट्री बि असां वटि हुई। पोइ छा थी पियो? एॾो शानदार माज़ी, इल्म में बि सभु खां अॻिते, तहज़ीब में बि अॻिते, सकाफ़त में बि अॻिते, ज्योमेट्री में बि अॻिते। छा थी पियो जो असीं हेतिरनि सालनि में थियो छा जो असां सफ़ा पस्ती ते हलिया वियासीं? उन जी वजह असांजो एटीट्यूड। असां वटि अॼु बि स्कूल्स आहिनि, असां वटि अॼु बि कॉलेजिस आहिनि, असां वटि अॼु बि यूनिवर्सिटीज़ आहिनि। स्कूल्स में स्टूडेंट्स बि वञनि था, उस्ताद बि मौजूद आहिनि, यूनिवर्सिटीज़ डिग्रियूं बि ॾियनि थियूं। पोइ जॾहिं असां समाजी सेटअप खे ॾिसूं था, खीर वारो ऑनेस्टी कोन थो करे, खीर में पाणी थो मिलाए। डॉक्टर 17-18 साल यूनिवर्सिटी में पढ़ी आयो आहे, सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी कोन्हे। उस्ताद 15 साल में एजुकेशन वरिती आहे, स्कूल वञण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं वञे थो तूं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ उहे नथो निभाए जेके हुनखे निभाइणु घुरिजे। दुकानदार आहे, 5 रुपयनि जी शइ 50 रुपए में ॾे थो। थियो छा आहे? असल इशू किथे आहे? या त असांजे सिस्टम में को फ्लाई, या असां एजुकेशन खे एजुकेशनल पर्सपेक्टिव में सम्झो ई न। बदकिस्मती सां सभिनि दोस्तनि खे इहा ॻाल्हि ॾाढी दुखी लॻंदी, पर हक़ीक़त इहा आहे बहैसियत क़ौम असां किथे बि बीठल न आहियूं। तव्हां सॼी सिंध जो दौरो कयो, तव्हांखे सॼी सिंध जो को बि शहर, को हिकु शहर साफ़ सुथरो नज़र न ईंदो। असां छा कंदा आहियूं? इहो सॼो ब्लेम जेको आहे गवर्नमेंट ते सटे पाण उन खां आज़ाद थी वेंदा। इन में फॉल्ट किथे थो आहे? उस्ताद जो फॉल्ट आहे। उस्ताद वञे थो, 90% उस्ताद कॉलेजिस में वञे थो, स्कूल्स में वञे थो, यूनिवर्सिटीज़ में वञे थो। शागिर्द जो फॉल्ट आहे, शागिर्द में वञे थो। असल फॉल्ट असांजी सोच जो, असल फॉल्ट जेको आहे उहो असांजे समाज जो। हेॾो अहम मौज़ू, एॾो सेंसिटिव इशू असांजी क़ौम जी हालत छो कुझु ख़ाली पई। दुनिया जे ॿिए कंहिं बि खिते में जेकॾहिं एजुकेशन ते सेमिनार हुजे हा त हर घर जो हिकु फर्द अचे हा। इन करे जो हर घर में हिकु नंढो ॿारु वेठो आहे, उनखे ख़बर आहे त हिन ॿार जी मूंखे पालना कई। असां एजुकेशन तारीख़ में असांजी प्रायोरिटी रही कोन्हे। जॾहिं असांजो एटीट्यूड एजुकेशन जो हिन क़िस्म जो आहे त असां वटि कैरेक्टर बिल्डिंग कॾहिं बि कोन थी। असां वटि समाज में पैरामीटर्स अजीब। मां पंहिंजो मिसाल ॾियां थो। हिकु जेकॾहिं को उस्ताद आहे, हायत जी ॻाल्हि नथो मञे, छा चवंदा आहियूं, जवान जो पुटु आहे, प्रिंसिपल खे खंघे ई कोन थो, सेक्रेटरी जी ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। हाणे जॾहिं इन क़िस्म जा सोसाइटल एटीट्यूड असां वटि हूंदा त कैरेक्टर काॾो बिल्ड थींदो। इट टेक्स अ विलेज टू एजुकेट अ चाइल्ड। ॿार खे तालीम ॾियणु उस्ताद जो कमु कोन्हे, सॼे समाज जो कमु आहे। जेसिताईं सॼो समाज एज़ अ होल पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी फील न कंदो, असां वटि डिग्री PhD। मां कंहिं दोस्त खां पुछो, बाबा PhD छो कई अथव? असांजो एटीट्यूड ॾिसो टुवर्ड्स एजुकेशन। PhD छो कई अथव? चयो PhD जो 5000 अलाउंस आहे, घटि में घटि सॼी उमिरि इहो त मिलंदो पियो। हाणे जॾहिं असां PhD जहिड़ी डिग्री सिर्फ़ अलाउंस जे बुनियाद ते कयूं त ॿुधायो त असां डिलीवर छा कंदासीं? वॾे में वॾा फ्लास असांजे सिस्टम में आहिनि,
सिस्टम को वधीक प्लस एज अ सोसाइटी असां में असांखे ॾिसणो पवंदो, एनालाइज़ करिणो पवंदो फॉल्ट किथे आहे, फॉल्ट असांजी अप्रोचेस में आहे, फॉल्ट असांखे सम्झणो पवंदो। ऐलान करण सां त एजुकेशन इज अ सेंसिटिव इशू ईअं नाहे, उनखे ओन बि करिणो पवंदो। सॼो कुझु गवर्नमेंट पे सटे असां जेकॾहिं पंहिंजो पाण खे हर इल्ज़ाम को हाजो कयूं इहो मुमकिन ई नाहे। असांजे करिकुलम वॾी बदकिस्मती इहा आहे, असांजो करिकुलम सुठो डॉक्टर पैदा करे थो, असांजे करिकुलम में हर उहा शइ आहे जो सुठो इंजीनियर पैदा करे थो, असांजो करिकुलम सुठो ब्यूरोक्रेट पैदा करे थो, पर असांजे करिकुलम में कुझु बि अहिड़ो नाहे। तव्हां केजी खां वठी मास्टर्स ताईं करिकुलम खे रिवाइज़ कयो, तव्हांखे कुझु बि न मिलंदो जंहिंमें कैरेक्टर बिल्डिंग हुजे, जंहिंमें असां ॿार खे इहो सेखारियूं ईमानदार थियो, जॾहिं असां ॿार खे इहो सेखारियूं सच ॻाल्हायो, सिर्फ़ु चई छॾियो था। असांजे असेसमेंट सिस्टम में जेको असांजो एजुकेशन सिस्टम आहे, असेसमेंट सिस्टम में पर्सनैलिटी जूं कैरेक्टर जूं 1% बि मार्क्स न आहिनि। असांजी ॿार जी सक्सेस असां कीअं डिटरमिन कयूं था? बाबा डॉक्टर 5 लाख महीनो कमाईंदो आहे, डॉक्टर थींदो, MBA इन जो स्कोप आहे, MBA कंदो। कॾहिं बि इन पैरामीटर सां न सोचियो आहे त एजुकेशन मूंखे सुठो इंसान करे। सो जेके असांजा आर्किटेक्ट्स आहिनि एजुकेशन जा, असुल DC साहब खे वेहणु खपे। हेॾो ख़ूबसूरत सेशन हो, असांजे सहाफ़ी हज़रात खे वेहणु खपे, असांजी सिविल सोसाइटी खे वेहणु खपे, असांजी एजुकेशनल मैनेजमेंट घोटकी में 52 प्राइवेट स्कूल्स आहिनि, उन प्राइवेट स्कूल जे मालिकनि खे वेहणु खपे, असांजे एजुकेशन जे एग्ज़ेक्टिव ऑफिसर खे वेहणु खपे, असांजा जेके प्लानर्स आहिनि उन्हनि खे सम्झणु खपे। इवन वॾी ॻाल्हि आहे, सिंध में का हिकु PhD इन टॉपिक ते न थी आहे त फ्लॉज इन एजुकेशन सिस्टम ऐं उन जूं रिकमेंडेशंस यूनिवर्सिटीज़ PhDs अवार्ड कनि थियूं, न कॾहिं गवर्नमेंट इन ते सोचियो आहे 5 PhDs कराए छॾियूं। बाबा सिंध में आख़िर एजुकेशन जो मसइलो छा आहे? 5 माण्हुनि खे टास्क ॾेई छॾियो, उन्हनि खां रिकमेंडेशन्स वठो, उनखे इम्प्लीमेंट कयो, तव्हांजो समाज ठही पवंदो। इहो तॾहिं ठहंदो जॾहिं असां एजुकेशन खे प्रायोरिटाइज़ कंदासीं। ऐं वॾे खां वॾो रोल हिकु समाज जो आहे, समाज में बि वालिद ऐं उस्ताद जो वॾो रोल आहे। जेकॾहिं अॼु बि वालिद ऐं उस्ताद पंहिंजो उहो रोल प्ले कनि था, सम्झां थो असांजो समाज, असां उहो समाज अॾे सघूं था जेको 5000 साल अॻु में हुयो। वॾी महिरबानी। So wonderfully articulated, Sai Vijesh Kumar. Whatever you said, I believe it was. जेको कुछ साईं चयो मां सम्झां थो इहा वक़्त जी ज़रूरत आहे। असांखे एज़ अ नेशन तौर इहो क़बूल करिणो पवंदो त असां एजुकेशन ते जेके ड्यू रेस्पेक्ट ॾियणी एजुकेशन खे, उहो मुआशिरो जेको आहे उहो ॾियण में मुकमल तौर नाकाम वियो आहे। ऐं साईं जी इन ॻाल्हि सां बि 100% एग्रीड कयूं था त जेके असांजा इन हवाले सां जेके रिलेटेड ऑफिसर्स आहिनि या जेके इदारा आहिनि, उहो बि पंहिंजो किरदारु अदा करण में मुकमल तौर नाकाम विया आहिनि। मां अव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाई थो वञां त हिन सेशन में असां जेको आहे क्वेश्चन आंसर सेशन बि रखियो आहे, त जे दोस्त खे जेको क्वेश्चन हुजे उहो जेको आहे सो आख़िरी स्पीकर खां बाद में उहो कंहिं बि ऑडियंस पंहिंजे जेके स्पीकर्स आहिनि उनखां क्वेश्चन बि वठी सघे थो। हाणे असां जेको आहे सो कंहिंजो हिकिड़ो ॿियो तबिको, उन तबिके ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे। ऐं जेकॾहिं असां पूरी दुनिया जे ग्लोब ते नज़र विझूं, जेके तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि ते नज़र विझूं त मां सम्झां थो उन्हनि जी तरक़ी जा हूअं त काफ़ी राज़ हूंदा, पर उन्हनि मां हिकिड़ो राज़ इहो बि आहे जंहिं टॉपिक ते असां साईं खे ॻाल्हाइण जो जेको आहे सो साईं पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदो। मां सम्झां थो, मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त दुनिया जो कोई बि तरक़ी याफ़्ता क़ौम एतिरे ताईं तरक़ी नथी करे सघे जेतिरे ताईं हुनखे औरत जेकी आहे उहा मर्द जे बराबरि न हूंदी। डाइस इज़ योर्स सर। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरें दोस्तनि जो शुक्रिया जंहिं मौक़ो ॾिनो हिते अव्हां जे साम्हूं पंहिंजे मौज़ू ते ॻाल्हाइण जो। औरत जी तालीम, उन में रुकावटूं ऐं उन्हनि जो हल, इहो मौज़ू आहे। उन खां पहिरीं कुझु तालीम ते ॻाल्हाईंदुसि।
त तालीम इल्म ऐं ॼाण जी हासिलात हूंदी आहे। कंहिं बि क़ौम जी तरक़ी, तहज़ीब, तमद्दन, शऊर तालीम ते डिपेंड कंदो आहे। तालीम इंसान खे रेस्ट ऑफ बक़ाया मखलूक खां मुनफरद ऐं मुख़्तलिफ़ बणाईंदी। तालीम जेका आहे उहा इंसान खे हिकु आला मंज़िल ताईं पहुचाए। जेकॾहिं असां दुनिया जे तरक़ी याफ़्ता क़ौमनि ते नज़र डोड़ाईंदासीं, जापान खां वेंदे अमेरिका ताईं, नॉर्थ पोल खां वेंदे साउथ पोल ताईं, त उन जी तरक़ी जो राज़ तालीमी आहे। बदकिस्मती सां असां पंहिंजे तालीम खे ज़्यादा तवज्जो न ॾेई सघिया आहियूं। ज़्यादातर असां तालीम खे नज़रअंदाज़ ई कयो आहे, जंहिंजा कारण केतिरा ई आहिनि। उनखां सभ खां पहिरियों मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे तालीमी निज़ाम में केतिरियूं पेचीदगियूं आहिनि। सभ खां पहिरियां जेका पेचीदगी आहे उहो असांजे एजुकेशनल सिस्टम में तबक़ाती तालीमी निज़ाम आहे। असां वटि कुझु अपर ऐं एलीट क्लास माण्हू इंटरनेशनल स्कूलिंग सिस्टम्स बीकन हाउसिस में पढ़ंदा आहिनि। कुझु माण्हू प्राइवेट स्कूल्स में पढ़ंदा आहिनि, कुझु माण्हू गवर्नमेंट स्कूल्स में पढ़ंदा आहिनि ऐं बक़ाया रिलीजियस एजुकेशन ऐं मदरसनि में पढ़ंदा। जॾहिं तव्हां वटि तबक़ाती तालीमी निज़ाम हूंदो त तव्हांजे माण्हुनि में हम आहंगी कीअं पैदा थींदी। तव्हां इन्हनि चइनी माण्हुनि खे हिकु टेबल ते मुश्किल सां विहाए सघो था ऐं उहे तमामु माण्हुनि जी नुक़्ते नज़र मुख़्तलिफ़ हूंदी। तंहिंजे करे वक़्त जी अहम ज़रूरत ई आहे त हिकु यूनिफॉर्म पॉलिसी हुजणु खपे। जेसीं ताईं यूनिफॉर्म पॉलिसी न हूंदी, मुल्क में हम आहंगी पैदा थी न सघंदी। इन खां बाद हिकु ॿी अहम ॻाल्हि आहे जंहिं ते साईं विजेश बि ॻाल्हाए चुको आहे, उहो आहे असांजो आउटडेटेड सिलेबस। पीजी खां वेंदे एमए ताईं जेकॾहिं सिलेबस ते नज़र डोड़ाईंदासीं त उहो सिलेबस अॼु जी असांजी जदीद दौर जी तक़ाज़नि खे मीट ई कोन थो करे। हाली वी कैन मीट द नीड ऑफ द मॉडर्न लाइफ टुडे। अॼु बि असां फर्स्ट ईयर में मिरेकल ऑफ रेडियो पढ़ायूं था। अॼु बि फर्स्ट ईयर ऐं इंटर में हिकिड़ो ई अहिड़ो लेसन न आहे जेको अॼु जे जदीद दौर जी तक़ाज़नि ते पूरो लही सघे। तमामु सिलेबस आउटडेटेड आहे। त आउटडेटेड कोर्स जे ज़रिए असां हिन जदीद दुनिया में हिन जदीद क़ौमनि सां कीअं कुलो कुले में मिलाए हलंदासीं। दुनिया तेज़ी सां तरक़ी जूं मंज़िलूं तय करे थी ऐं वॾा वॾा कामयाबियुनि जा मीनार जोड़ाए छॾिया आहिनि हुन। बदकिस्मती सां असां जो न फ़क़ति हिकु तालीमी तबक़ाती निज़ाम आहे ऐं तालीमी सिलेबस बि असांजी जदीद दौर जी तक़ाज़नि खे पूरो नथो करे, पर जेका तालीम असां हासिल कयूं था उहा महज़ ज़ाती इनफरादी मुफ़ादात जे ख़ातिर कयूं था। साईं भी जिक्र करे चुको आहे त वी utilize all our energies and resources either to be a doctor and engineer, but we have never pondered to be a good human being that can be a prove useful for the society. मुझा साईं असां डॉक्टर इंजीनियर त पैदा करे छॾिया आहिनि, पर असां कोई भी साइंसी मैदान में तहकीक ऐं तख़लीक़ी इंसान पैदा न करे। 9वीं सदी खां 19वीं सदी ताईं
यूरोप ऐं वेस्ट असां न ॾिसंदा हुआ। मैथमेटिक्स हुजे, एस्ट्रोनॉमी हुजे, साइंस हुजे, कहिड़ी बि फील्ड हुई, वेस्ट असां ते डिपेंड कंदो हुयो। असां पंहिंजी तालीम खे इग्नोर कयोसीं, तालीम खे प्रॉपर वे में यूटिलाइज न कयोसीं। नाउ वी आर सो डिपेंडेंट that we are looking forward to them even for even single tablet. हर शइ लाइ असां डिपेंडेंट आहियूं वेस्ट जी सोसाइटी ते। 9वीं सदी ऐं 15वीं सदी ताईं असां बहितरीन इंसान पैदा कया। ईस्ट अल ख्वारिज़मी, अल खिंदी, जाबिर बिन हयान, अबू अली सीना। हाणे असां तख्लीकी इंसान पैदा करण में बुरी तरह सां नाकाम रहिया। छाजे करे त असां तालीम ते ज्यादातर तवज्जो न ॾिनी आहे ऐं असांजो बजट जो तमामु घटि हिसो ई तालीम ते यूटिलाइज थी वियो। तंहिं करे वक़्त जी तक़ाज़ा आहे त तालीम ते वधि खां वधि तवज्जो ॾिनी वञे त जीअं असां जदीद दौर जी तक़ाज़ाउनि खे पूरो करे सघूं ऐं दुनिया सां कुलो कुलो मिलूं। हाणे मां ईंदुसि पंहिंजे असल टॉपिक ते, जेको आहे औरत जी तालीम केतिरी ज़रूरी आहे। औरत ऐं मर्द हिन मुआशिरे जा ॿ फर्द उहे चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उनजो हिकु बुनियादी राइट आहे त उहा तालीम हासिल करे। No constitution of world, no religion of world prevents women from seeking education. जेकॾहिं औरत तालीम याफ्ता न आहे त तव्हां सम्झो उन मुल्क जी अधु आबादी पंहिंजो पंहिंजो पार्ट अदा नथी करे सघे मुल्की तरक़ी में। त पोइ असां हिन जदीद दौर में तहज़ीब याफ्ता, तरक़ी याफ्ता ऐं शऊर वारी क़ौमनि सां कुलो कुले में कीअं मिलाईंदा जेसीं ताईं असांजी औरत तालीम याफ्ता न हूंदी। औरत जो तालीम याफ्ता मुहज़्ज़ब मुआशिरे जी निशानी हूंदो आहे। छाजे करे जेसीं ताईं मर्द पढ़ियल हूंदो आहे त हिकिड़ो फर्द पढ़ियल हूंदो आहे। जॾहिं औरत पढ़ियल हूंदी आहे त पूरो घर पढ़ियल हूंदो आहे। जॾहिं हिकिड़ो मर्द पढ़ियल हूंदो आहे त तहज़ीब घर जे दरवाज़े ते ईंदी आहे। जॾहिं औरत पढ़ियल हूंदी आहे त उहा तहज़ीब घर में दाख़िल थींदी आहे। छाजे करे त ॿारनि जी परवरिश उहा औरत कंदी आहे ऐं बहितर अंदाज़ सां उहा औरत करे सघे थी जेका सुठी तालीम याफ्ता हूंदी आहे। बदकिस्मती सां there are many hindrances for the women seeking education in our society. उन मां सभ खां पहिरियां आहे स्टीरियोटाइप सोसाइटी। असांजे मुल्क में कुझु ऑर्थोडॉक्स आइडियाज़ जा माण्हू आहिनि जेके चाहींदा आहिनि त औरत खे तालीम हासिल न करणु खपे। Women should be confined to home and look after the matters of the house. She should better not be out of the home. औरत खे घर में रहणु खपे, औरत ॿाहिरि न निकिरे। जेतोणीकि हुन जे पुठियां कुछ हिडन बेनिफिट्स हूंदा आहिनि। छाकाणि जेके ऑर्थोडॉक्स आइडियाज़ जा माण्हू औरत खे रोकनि था तालीम हासिल करण खां, उहे पेट्रियार्की सोसाइटी जा हामी हूंदा आहिनि। पेट्रियार्की सोसाइटी चइबो आहे मेल डोमिनेंट सोसाइटी। हू सम्झनि था त जॾहिं औरत तालीम हासिल करे थी त हू पंहिंजे बुनियादी हक़ूक़ जी ॻाल्हि कंदी ऐं बुनियादी हक़ूक़ में हुनजी विरासत जी ॻाल्हि ईंदी। औरत जॾहिं तालीम याफ्ता थिए थी उहो पंहिंजे हक़नि जे बारे में बख़ूबी ॼाणे थी। ऐं असांजे मुआशिरे में त औरत जो तालीम याफ्ता हुजणु ज़रूरी आहे। छाजे कारण असां पेट्रियार्की सोसाइटी में आहियूं ऐं पेट्रियार्की सोसाइटी औरत खे पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम रखंदी आहे ऐं उन जा जेके लीगल राइट्स हूंदा आहिनि उन खां बि उनखे महरूम रखंदी आहे। ॿियो वरी असां वटि जेको
सेकंड जो रीज़न आहे औरत जी तालीम जे हुसूल में हिंड्रेंस वो इहो आहे त पाकिस्तान जो आहे वो डेवलपिंग कंट्री चऊं डेवलप त नथा चई सघूं थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहे उन जी 30% पॉपुलेशन बिलो पॉवर्टी आहे औरत खे तालीम हासिल करण में ॾुखियाई पेश अचे मेन रीजन इहो ॿुधायो वेंदो आहे त भई गवर्नमेंट या सरकारी स्कूल्स में उहा अप टू द स्टैंडर्ड एजुकेशन आहे कोन ऐं प्राइवेट स्कूल जूं महांगियूं फीसूं अदा नथा करे सघनि टियों जेकी रुकावट आहे औरत जी हुसूल तालीम में उहा इहा आहे त असां वटि सम मिसगाइडेड रिलीजियस एक्सट्रीमिस्ट प्रिवेंट वुमेन फ्रॉम सीकिंग एजुकेशन औरत खे तालीम जे हुसूल खां रोकींदा जॾहिं त नो रिलीजन ऑफ वर्ल्ड प्रिवेंट्स वुमेन फ्रॉम सीकिंग एजुकेशन even some religion encourages and inspires women to seek the education. Let me tell you the reference of that religion. It is Islam that encourages women. The first word of the Quran starts from the Iqra. That is the vivid example. वाज़े मिसाल आसान पर असां वटि मिसगाइडेड एक्सट्रीमिस्ट औरत खे रोके चौथो जेको असां वटि मेन सबब आहे उहो आहे सिक्योरिटी एंड सेफ्टी सम पेरेंट्स और सम गर्ल्स फील harassed while going to the schools. They feel being harassed either whether within the schools or outside. What we need is to remove all these hindrances as soon as possible in order to lift our masses where we dream, where we desire. उनमें सब खां पहिरियों जेको ऑर्थोडॉक्स आइडिया आहे उनखे खत्म करणो पवंदो तालीम हर मर्द ऐं औरत जो बुनियादी हक़ आहे उन लाइ मास मोबिलाइजेशन करणु घुर्जे ऐं ॿियो जेको रीज़न आहे उहो उनखे बि मीट करणु खपे उन जे लाइ इट इज द responsibility of government to provide every individual whether man or woman the right of seeking the education. तमाम तालीमी इदारा उन औरत के स्टैंडर्ड एजुकेशन मुहैया कनि तॾहिं औरत जी तालीम में जेके रुकावटूं आहिनि उहे खत्म करे तेसी ताईं असां उन तालीमी तरक्की के पहुची भी नथा सघूं जेसी ताईं ये तमाम रुकावटूं हटाईंदासीं दुनिया में कंहिं स्कॉलर्स चयो त भई मूंखे तालीम याफ़्ता माइरूं ॾियो गिव मी एजुकेटेड मदर्स आई विल गिव यू अ गुड नेशन सो नो नेशन कैन मेक अ प्रोग्रेस unless their women are educated. If you want to see, to lift your people, if you want to see your country leading in the path of progress, in the path of civilization, in all the matters, you will have to promote women education. That's all from the moment. Thank you very much, Sain. साईं जेकी पंहिंजी स्पीच जो कंक्लूड कयो उहो तमामु बहितरीन जेके वर्डिंग आहिनि त नो सोसाइटी कैन प्रोग्रेस अंटिल एंड अनलेस आवर वुमेन इज नॉट एजुकेटेड सो असांखे इन ते सोचणो पवंदो ऐं असांखे पंहिंजे घर खां स्टार्ट करणो पवंदो ऐं औरत जे लाइ बि उन मुआशरे में साॻियूं जेके मर्द खे लग्जरीज़ हासिल आहिनि तालीम जे हवाले सां एटलीस्ट असांखे उनखे वेही करे सीरियसली ज़रूर सोचणो पवंदो जेकॾहिं असां चाहियूं था त असांजो मुआशरो प्रोग्रेसिव मुआशरो थिए असांजे मुआशरे में का तरक़ी जेको आहे सो असांजे मुआशरे में अचे क्वेश्चन आंसर जो सेक्शन आहे उन जे लाइ जेके दोस्त क्वेश्चन करणु चाहिनि था उहो पंहिंजो नालो पंहिंजो तारुफ़ कराइनि ऐं जंहिं जेको आहे सो स्पीकर सां जेको आहे सो
सवाल आहे उन जो नेम जेको आहे नॉमिनेट करे सवाल पुछी सघां था। मां शाह अब्दुल अज़ीज़ यूनिवर्सिटी खां केमिस्ट्री डिपार्टमेंट में एमएससी कयां थो ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो स्कूल आहे, हिकिड़ो इदारो आहे ऐं मुंहिंजो क्वेश्चन तालीम जे हिसाब सां आहे साईं विजेश साहब खां कि साईं असां हिते केतिरा ई सेमिनार थियनि था ऐं किथे बि वेहूं था, असां मिसाल ॾींदा आहियूं साईं अमेरिका, यूनाइटेड किंगडम, यूरोप, इन्हनि जी तालीम हीअं, इन्हनि जा मसला हीअं, इन्हनि जी तालीम हिते पहुती आहे, हिननि हीअं डेवलप कयो हीअं कयो। हाणे असां वटि मसलो इहो आहे उन्हनि एतिरी तालीम हासिल कई, एतिरी तरक़ी में आहिनि ऐं वेल डेवलप कंट्री आहिनि, छा असांजे हिन नंढड़े शहर में, हिन ॻोठ में, हिन सिंध में, हिन पाकिस्तान खे छॾे शहर या हिन ॻोठ जी ॻाल्हि कयूं, हितां जे माण्हुनि जी ॻाल्हि कयूं त उहे आसाइशियूं, उहे सहूलियतूं हिते मौजूदु आहिनि त असांजो कल्चर उन्हनि सां मिले थो, असांजी सकाफ़त उन्हनि सां मिले थी, असांजो मज़हब, असांजो दीन आहे या असांजो जेको वे आहे उथण ऐं वेहण जो या जेके असांजे हिते रवाज, रीतूं, रस्मूं आहिनि, उन्हनि सभिनी खे नज़र में रखी असांखे अहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जो असां हिते पंहिंजनि माण्हुनि खे हितां खे उन तरीक़े सां डेवलप कयूं, जेकॾहिं असां उहा डेवलप कयूं त कहिड़ा सहूलियतूं आहिनि। वॾी महिरबानी। एजुकेशन में जेका क़ौम लीड करे थी उहा फिनलैंड आहे। अमेरिका ऐं इंग्लैंड जो नंबर शायदि 15-16 ते अचे। पहिरियों जेकॾहिं कंहिं मुल्क जो एजुकेशन सिस्टम जेकॾहिं असां ॾिसंदासीं त पहिरियों फिनलैंड आहे, उन खां पोइ ॿियूं कंट्रीज़ आहिनि। जेसि ताईं ॻाल्हि अचे थी त छा असांजूं कंडीशन्स, असांजूं हालतूं असांखे सपोर्ट कनि थियूं त असां पंहिंजो एजुकेशन सिस्टम उहे डेवलप कयूं जीअं फिनलैंड। एक्सक्यूज़िस ते ईंदासीं, उज़र असां वटि जाम। 72 सालनि में असां इहो ई कंदा आहियूं। तालीम ख़राब आहे, उस्ताद ते सटियोसीं, उस्ताद ऑफिसर्स ते छॾियो, ऑफिसर्स पार्लियामेंटेरियंस ते छॾियो, पार्लियामेंटेरियंस सोसाइटी ते छॾियो। 72 सालनि खां असां इहे कंदा आहियूं। कैरेक्टर बिल्डिंग starts from your own self. खीर वारे खे उन जो ज़मीर चए त खीर में पाणी न मिलाए। डॉक्टर जो जेसि ताईं पंहिंजो ज़मीर न जाॻंदो त ही मुंहिंजी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मां हिन जो इलाज कयां। उस्ताद जो जेकॾहिं पंहिंजो ज़मीर न जाॻंदो त मुंहिंजी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पघार वठां थो, मां क्लास वठां ऐं सम्झां थो त ही जेको कुझु दादा छॾियो मूंखे ॿुधे थो ऐं सम्झां थो आदिल वारे ते ॿुध बि त सही न, ऐं सम्झां थो इहे सॼा लाइम एक्सक्यूज़िस आहिनि। अॼु को 5000 साल अॻु में जॾहिं असां लीड कयोसीं पई, उन वक़्तु असां इहे एक्सक्यूज़ कोन ॾिनासीं। जेकॾहिं मां केलो खाई उनजी खल रोड ते सटियां थो, छा हिन में मूंखे फाइनेंस जी ज़रूरत आहे? जेकॾहिं मूंखे तलब 1 गिलास पाणी जी आहे, उनजी जाइ ते मां 1 गिलास पाणी पी ॾियो हारियां थो, छा इहो सिर्फ़ सेंस मूंखे सेखारे थो? जेकॾहिं मां सब्जी वठण वञा थो ऐं रोड ते विच ते बाइक ते बीहाए उतां ई सब्जी वारे सां ॻाल्हायां थो ऐं जेकॾहिं पोयों को अची मूंखे चए थो, मां हुनखे चवां थो रोड तुंहिंजो पीउ जो आहे छा? इन में मूंखे ॿुधायो त छा वाटिया त पैरामीटर्स, इन में असांखे कहिड़ो असांजो ख़र्च थो अचे? न असांजो दीन मना करे थो, न असांजो समाज मना करे थो, न असांजो को ख़र्च थिए थो। बेसिक शयूं आहिनि, असांखे नंढी नंढी शयुनि को वी हैव टू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, माइनस को स्टार्ट करणो पवंदो। जेकॾहिं असां पंहिंजो सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी न सम्झंदासीं, असां वटि फिलॉसफी आहे रिड्यूस, रिसाइकल एंड रीयूज। जेके एनवायरमेंट साइंस जा दोस्त आहिनि उहे भरपूर सम्झनि था। असां छा हुन कंजर्वेशन ते अमल कयूं था? जन खे ख़बर आहे उहो कयूं था। फॉर एग्जाम्पल मां पंहिंजो मिसाल वठां, मुंहिंजी नज़र में जवान जो पुटु आहे जेको सभिनी असूलनि खे बाईपास करे थो। इहा पैरामीटर, इहा सोच त असां बदिलाए सघूं था न। उस्ताद बजाए हिकु कामूरे जे, बजाए हिकु वॾेरे जे, इज़त जे बजाए उस्ताद खे तर्ज़ ॾेई सघां थो।
मां इज्जत जो मयार जेको आहे दौलत ऐं ताक़त न तालीम रखी सघां थो ऐं नथो सम्झां त हिननि में वॾी का रुकावट आहे। जेकॾहिं असां नंढियुनि शयुनि ते अमल कयोसीं त असां उहो समाज ठाहे सघूं था जंहिंजे ठाहिण जी असांखे ज़रूरत आहे। थैंक यू।